मोरो न्यूज़। सिंध यूनाइटेड पार्टी (ACOP) जे मरकज़ी सदते समूरी सिंध जे मोरो बह सिंध दुश्मन अवाम दुश्मन बजट ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी हुई। मोरो प्रेस क्लब अॻियां मुज़ाहरो कयो वियो। एहतजाज जी अॻवानी ACOP ज़िली नौशेरो फिरोज़ जे सदर मोहम्मद यासीन सूमरो, इम्तियाज़ दाहिरी, रोशन कोरिजो, समद भट्टी, कामरेड ख़ालिद बगियो, STP अॻवान कामरेड अब्बास खोखर, रज़ा भट्टी, नज़ाकत सूमरो बैन कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदी चयो त हो सिंध हुकूमत जे पेश कयल बजट खे मुकमिल तौर रद्द कनि था। हुननि मुतालबो कयो त सिंध जा वसीला सिंध जो पैसो सिंध जी अवाम ते ख़र्च कयो वञे। अॻवाननि इल्ज़ाम हणियो त हुक्मरान सिंध खे माशी बहिरान ॾांहुं धके रहिया आहिनि। सिंध जे बजट जो वॾो हिसो ॿियनि सूबनि ते ख़र्च कयो पियो वञे, जेको सिंधनि चवण मूजिबि आईन, क़ानून इंसाफ़ जे उसूलनि जी उबतड़ आहे।